अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां अमर फ़क़ीर। हिन वक़्तु अलादीन पार्क कराची सिंध में चेयर लिफ्ट ते वेठो आहियां ऐं अवां हीउ ॾिसो हेठां जो माहौल अव्हांखे बिल्कुलु साफ़ु क्लियर नज़र ईंदो हूंदो। हीउ सॼो अलादीन पार्क आहे, ठीकु आहे। पोइ हीउ ॾिसो, वाह 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 वाह। कल्ह सिंध बाद अव्हांखे ॾेखारियो मैं उन खां पहिरियां बि अव्हांखे कई जॻहियुनि जो नज़ारो कराए चुको आहियां। हीउ ॾिसो व्हील चेयर ते, व्हील चेयर न सॉरी चेयर लिफ्ट ते। अलाह व्हील चेयर खां हर कंहिंखे बचाईंदो, उहा मज़दूरी आहे। सो अलाह रब कंहिंखे मज़दूर न कंदो आहे पा, ठीकु आहे। हीउ ॾिसो बाक़ी मूंसां गॾु मुंहिंजी धीउ आहे निमरा महर, जंहिंखे मां निमरा इज़ द बेस्ट चवंदो आहियां। उहा मुंहिंजी धीउ सुहिणी सुहिणी मूंसां गॾु आहे। अॼु मोकिलड़ी हुई, दिलि चयो त राउंड हणिजे। सो ॾिसो बा, ठीकु आहे। बस काफ़ी थी वियो, हाणे मोकिलणी न आहे। दिलि दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़क़ीर कराची सिंध अलादीन पार्क अल हवाई। हिन में का ग़लती शलती थी हुजे त महिरबानी करे माफ़ु कंदा। सो मोकिलणी न आहे। बेड़ा ई पार। ख़ुदा हाफ़िज़।